हिते ख़बर ॾींदा त ठुल में ॾोहारी ॼाणाए मारियल नौजवान सदाम लाशारी केस में दाख़िल थियण वारो वॉइस वायरल थी वियो आहे। वॉइस में ॿुधी सघिजे थो त जंहिंमें पुलिस मुरी नाले शख़्स जी FIR में सदाम जो नालो शामिल कयो वियो। ऑडियो में औरत सदाम खे चई रही आहे त हुननि संदसि नालो केस में शामिल न कयो आहे। ठुल में ॾोहारी ॼाणाए मारियल नौजवान सदाम लाशारी केस में दाख़िल थियण वारो वॉइस वायरल थी वियो आहे। वॉइस में ॿुधी सघिजे थो त जंहिंमें पुलिस मुरीद नाले शख़्स जी FIR में सदाम जो नालो शामिल कयो वियो। ऑडियो में औरत सदाम खे चई रही आहे त हुननि संदसि नालो केस में शामिल न कयो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया नाज़रीन ख़बर जे हवाले सां त ठुल में ॾोहारी ॼाणाए मारियल नौजवान सदाम लाशारी केस में दाख़िल थियण वारो वॉइस वायरल थी वियो आहे। वॉइस में ॿुधी सघिजे थो त जंहिंमें पुलिस मुरीद नाले शख़्स जी FIR में सदाम जो नालो शामिल कयो वियो। ऑडियो में औरत सदाम खे चई रही आहे त हुननि संदसि नालो केस में शामिल न कयो आहे। भेरो ॿीहर अवां खे इन ख़बर जे हवाले सां आगाही ॾींदा आहियूं। ठुल में ॾोहारी ॼाणाए मारियल नौजवान सदाम लाशारी केस दाख़िल थियण वारो वॉइस वायरल थी वियो आहे।